दड़ो में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ खॾा बिरादरी ऐं पुलिस में मुबैना जहिड़ो डीएसपी मीरपुर बठोर जे गनमैन अब्दुल गनी परिहाड़ जमादार मोहम्मद इस्माइल जमाली समेत हिकु पुलिस एहलकार मोहम्मद खान चांडियो सख्त ज़ख़्मी 30 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल हिकु ॼणो गिरफ़्तार पुलिस एसएचओ दड़ो बशीर चांडियो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त खॾा बिरादरी जे मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ संदन घरनि पीर फुल रोड दड़ो ते पहुतासीं त जवाबदारनि पुलिस ते लठियुनि ऐं सरोटनि सां हमलो करे ॾिनो, जंहिं करे पुलिस जा 3 जवान सख़्त ज़ख़्मी थी पिया जिन खे दड़ो अस्पताल खां हैदराबाद रेफर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ खॾा बिरादरी जे नदीम ठॾू ॿुधायो त पुलिस बेगुनाह असांजे घरनि ऐं दुकाननि ते चढ़ाई करे असांजे 3 ॼणनि नाहिद गुड्डू ऐं बुखारी खॾू ते तशदुद करे खेनि सख़्त ज़ख़्मी करे हिकु ॼणे निसार खॾू खे गिरफ़्तार करे खणी विया। असां सां इंसाफ़ कयो वञे। हुन खॾा बिरादरी ऐं पुलिस में जहिड़े सबबि दड़ो शहर में अफ़रा तफ़री वारो माहौल छायल आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।